शैतान जे कम करण जो तरीक़ो। दोस्तो चवनि था त शैतान जो पंहिंजो हिकु वर्किंग स्टाइल हूंदो आहे। हू बुराईअ जी डोर जो सिर्फ़ हिकिड़ो छेड़ो लोॾींदो आहे ऐं बाक़ी कम अलाह जी मख़लूक पाण करे छॾींदी आहे। हिकिड़ी हिकायत किथे पढ़ी हुई, सोचुमि त तव्हां सां बि अॼु शेयर करियां। थियो ईअं त हिकु बुज़ुर्ग जी बाज़ार में शैतान सां मुलाक़ात थी वई। बुज़ुर्ग शिकायत कई त अॼुकल्ह तूं अलाह जी मख़लूक खे तमामु घणो वरगिलाई पियो। शैतान चयो त जनाब, मां त ईअं ई बदनाम थियो आहियां, वरना मां त अॻु ई घणो गुनहगार आहियां, इन करे घटि में घटि गुनाहनि ते गुज़ारो करियां थो। बुज़ुर्ग हैरानीअ मां पुछो, पोइ ही जेकी शैतानी धंधा तेज़ थी विया आहिनि, इहे कंहिं वधाया आहिनि? शैतान चयो त हज़रत, मां तव्हांखे हिकु मिसाल सां सम्झायां थो। शैतान बाज़ार में हलवाईअ जी उॿरंदड़ कणछीअ में आंगुर विधी ऐं उहा आंगुर भित ते रगड़े छॾी। एतिरीअ देर में केतिरियूं ई मखियूं भित ते लॻल गेह ते अची वेठियूं, जिन खे ॾिसी हिकु किरड़ी अची निकिती। किरड़ीअ खे ॾिसी हलवाईअ जी ॿिलीअ किरड़ीअ ते टपो ॾिनो। निशानो घुसी वियुसि ऐं ॿिली उॿरंदड़ गेह जी कढ़ाईअ में वञी किरी। हलवाईअ ॿिलीअ खे बचाइण जे लाइ गेह जी कढ़ाई खणी ऊंधी करे छॾी। ॿिली त न बची सघी, पर हेठि वेठल कुतो बि फिराए थी वियो, जंहिं ते उॿरंदड़ तेल हारजी पियो। कुते जे मालिक जॾहिं इहो ॾिठो त हुन तलवार कढी हलवाईअ जो कमु तमामु करे छॾियो। हलवाईअ जे मौत ते सभु दुकानदार गॾु थी विया ऐं उन्हनि उन कुते जे मालिक खे मारे विधो। हू कुते जो मालिक हिकु फ़ौजी हो ऐं संदसि फ़ौज शहर जे ॿाहिरां पड़ाव करे वेठी हुई। उन्हनि ताईं जॾहिं पंहिंजे फ़ौजीअ जे मारजण जी ख़बर पहुती त हू सख़्तु कावड़ में अची विया ऐं उन्हनि फ़ौजनि सॼे शहर खे ई बर्बाद करे छॾियो। तॾहिं शैतान बुज़ुर्ग खे चयो त बाबा साईं, हाणे ॿुधायो इन्हनि वाक़िअनि में मुंहिंजो केतिरो ॾोह हो? वीचारो बुज़ुर्ग ख़ामोशीअ सां पंहिंजी वाट वठी ऐं हलण लॻो। दोस्तो, अवां सभिनी खे गुज़ारिश आहे त सॼो बार शैतान ते न उछलाइणु घुरिजे। उन खां अॻु पंहिंजनि फ़ैसिलनि ते बि नज़र ज़रूरु विझणु घुरिजे। तव्हां छा पिया चओ? कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो।